मुश्किलातों आयो, तकलीफों आयो, आजमाइशों आयो, परेशानियों आयो, रिजाकुल सुमस्तकामो उन ते इस्तिकामत कयो। यार जे करे सब के छड़े दिनो दुनिया रुसे दरुसन दे पर अल्लाह के नाराज नाहे करनो। फरमाए तो इन मुझे करे कुर्बानियों दी मां रब इन के छड़ी दस कौन भली दुनिया छड़े वने, दुनिया रुसी वने, दुनिया हाथ कढी वने तनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु इन जे मथा मां मलाइकन जी हिमायत करे। इन्हनि जे मौत जे टेम ते मलाइक लाइदुस छा चंदुस अल्लाह तखाफु टिजो न वला तहज़नु गमगीन न थियो व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। उन जन्नत जी खुशखबरी जे जो ता वायदो कया बिया। सुभान अल्लाह वाह वाह मुझा रब फरमाए तो जिन रब करीम जे दोस्ती जेला दुनिया जो तकलीफों बर्दाश्त कयो ऐं हीअं चयो शालम विसरी तूं। सुभान अल्लाह चो साईं जन वेठा न ज़ोर सां खुली चो सुभान अल्लाह। तव्हां जो छा कीदो आहे रोज़े वारो ॾिसे पियो या न, रोज़े वारो ख़ुशि थींदो या न। फरमाए तो शालम विसरी तूं ॿियो लोक सभोई विसरे मतलब इहो मो शल पाणू पासे न करी। मरण जे टेम ते दुनिया में भी उन्हनि जे मथा को खौफ न, आखिरत में भी गमगीन न थींदा। रब फरमाए थो असां उन्हनि खे बिशारत ॾिनी जन्नत जी जंहिंजो उन्हनि सां वाइदो कयो वियो हो। मौला इन्हनि तुंहिंजे करे कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। रब फरमाए थो दुनिया वारा भली रुसी वञनि त रुसी वञनि। नहनु औलियाउकुम फिल हयात दुनिया व फिल आखिरत असीं इन्हनि जा दुनिया में भी मददगार आहियूं, आखिरत में भी मददगार इन दुनिया में जिंदगी भी मुरब्बा चयो पे तीअं गुज़ारी पे हाणे क़यामत जे ॾिहाड़े वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम इन जन्नत में जेको घुरंदा मरब ॾींदो वेंदो साण। मौला या करम नवाज़ी छो आहे। रब फरमाए थो का वॾेरे जी महिमान नवाज़ी आहे। जेतिरो मेज़बान सघो हूंदो ओतिरी महिमानी भली थींदी आहे। हीअ महिमानी नुज़ुलम मिन गफ़ूरिर रहीम। ये गफूर रहीम रब जी मेहमान नवाज़ी केड़ो अल्लाह वारन जो शान जो रब फरमाए तो जरे मरण जे टेम ते ऐं दुनिया के छलण जे टेम ते पहुचंदा। खुद दुनिया में मुफस्सिरीन फरमाइन था त उन्हनि खे चयो वेंदो त डिॼो न गमगीन न थियो। अचो त महबूब जे हदीसुनि मां ॿुधायां। अब नबी साईं जो हदीसूं वणन थियूं न, कंहिंजो नबी जे हदीसुनि सां प्यार आहे। साईं फरमाइन था दुनिया में महबूब फरमाइन था अहिड़ी हिकिड़ी जमात माण्हुनि में जन जे शान खे क़यामत जे ॾिहाड़े मला नबी ऐं शहीद बि उन्हनि जे शान ते रश्क कंदा। एतिरो उन्हनि जो शान जो नबी ऐं शहीद बि उन्हनि जे शान ते चवंदा मौला असांखे बि अहिड़ो मक़ाम मिले हा। साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तुखबिरुना मन हुम हबीब ॿुधा त उहे केर आहिनि। सही फरमाइनि था अहिड़ी जमात जेका हिक ॿिए सां ख़ुदा जे करे मुहबत था कनि, माइटीअ जे करे न, रिश्तेदारीअ जे करे न, पैसनि जे करे न। छो त हिन दुनिया में अबा यारी छा जे करे रखबी आहे। पैसा हूंदा, सणबो टुकड़ो हूंदो, अमरा जे करे माल वारो हूंदो, खीसो गरम हूंदुसि त हर को बि पासो ॾींदो ऐं जे वीचारो गरीब मिस्कीन हूंदो त केरु वेझो ईंदो। साईं फरमाइनि था उन्हनि जी मुहबत सिर्फ़ हिकिड़े वजह जे करे या ख़ुदा जे करे, पैसे जे करे न, माल जे करे न, मिल्कियत जे करे न, दुनियावी लालच जे करे न, हिकिड़े वजह जे करे उन्हनि जी मुहबत आहे जो ख़ुदा जे करे उन्हनि सां प्यार था कनि। अहिड़े तवजो कजो हदीस जा लफ़्ज़ अबू दाऊद
शरीफ में हदीसा, नसई शरीफ में हदीसा। साईं फरमाइन था महबूब जो इशादा फवल्लाहि इन वुजूहहुम लनूर। मुस्तफा कसम खणी ॿुधायो त मूंखे रब जो कसम उन्हनि बरगुज़ीदड़ ॿारनि जे चेहरनि में बि नूर हूंदो। व इन्नहुम लअला नूरिन, ऐं उहे पाण बि नूर जे मथां फाइज़ हूंदा। चओ सुभान अल्लाह। ला यखाफून इज़ा खाफन नास, जॾहिं माण्हू डिॼंदा, माण्हू डपु कंदा, उन्हनि खे पंहिंजो डपु न हूंदो। हाणे मुहद्दिसनि तशरीह लिखी त माण्हुनि खे डपु कॾहिं थींदो? डपु क़यामत जे ॾिहारे थींदो। हर को पंहिंजे वठ वठण में लॻो पियो हूंदो। पर ख़ुदा जा कामिल वली जंहिं जे बारे में भिटाई फरमाए थो आगे कया अगही। सुभान अल्लाह। चो बस बड़े मिनट है। फरमाए तो आगे कया अगही निसोरोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सज्जन कोने सूर मौला कयो ममूर, अंग अज़ल में उन जो उन्हनि खे